दुनिया जे कुछ अज़ीम शाइरनि पंहिंजे महबूब खे तस्वराती अख सां पंहिंजो पाण में कीअं समायो आहे। ॿ टे मिसाल आहिनि तव्हां सां वंड कजनि था। हसन दर्स लिखियो आहे, ओचितो आए किथां तूं मुंहुं में पाण खे पोखे वएं। ऐं कबीर चयो आहे, कबीरा हम तुम एक हैं कहन सुनन में दो, मन को मन से तोलिए कभी न होंगे दो। ऐं वरी लतीफ़ चयो आहे, पड़ाॾो सोए सॾ वर वाईअ जो जेलही हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। ऐं जॉन एलियाज लिखियो, तुम कहाँ हो मेरे पास तो आओ, मैं कहाँ हूँ मुझे पता तो चले। ऐं फ़ारसी जे शाइर अमीर खुसरो लिखियो, मन तू शुदम तू मन शुदी मन तन शुदम तू जान शुदी, ताकस नगोयत बाद अज़ीन मन दीगरम तू दीगरी।